सिंधी वाई जो पायो विझंदड़ शाइर हज़रत मियों शाह इनायत रिज़वी जी ॿी अदबी कॉन्फ्रेंस तक़रीब शाहपुर रिज़वी में थी गुज़री। सूबाई वज़ीर तालीम ऐं सक़ाफ़त सैयद सरदार अली शाह, गादी नशीन सैयद अली नवाज़ शाह रिज़वी, सूबाई वज़ीर सैयद ज़िया अब्बास शाह रिज़वी पारां दरगाह ते चादर चाढ़े इफ़्तिताह कयो। अदबी कॉन्फ्रेंस में डॉक्टर नवाज़ अली शौक़, मदद अली सिंधी, ताज जोयो, नसीर मिर्ज़ा, डॉक्टर तैमीना मुफ्ती, डॉक्टर अदल सुमरो, डॉक्टर इसाक समेजो, डॉक्टर मोहम्मद अली मांझी, डॉक्टर फयाज़ लतीफ़, डॉक्टर एहसान दानिश समेत ॿिया अदीब ऐं दानिशवर पिणु मौजूद हुआ। महफ़िल मौसीक़ी जो अहतमाम पिणु कयो वियो, जंहिंमें नाले वारो रागी रफ़ीक फ़क़ीर अलादीनो जुणेजो ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह चयो त शाह इनायत रिज़वी सिंधी शाइरी, सिंधी ॿोली ऐं सिंधी क़ौम जो मोहसिन हो। हू बदक़िस्मती सां शाह इनायत रिज़वीअ ते जेतिरो कमु थियणु घुरिजे हा त उहो नाहे थी सघियो।